नओं न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर आहियां। सिंधी भेनरुनि जी सोशल कल्चरल ऐं लिटरी तंज़ीम मारवी तरफ़ां कई यादगार प्रोग्राम क़ौमी ऐं आलमी सतह ते मुनक़िद कया विया, जंहिंमें हिंद सिंध ऐं विलायत में रहंदड़ सिंधियत प्रेमियुनि सॾ में सॾु ॾिनो। मारवी जी सिल्वर जुबली सेमिनार में सिंध मां केतिरनि ई ॾाढ धणियुनि शिरकत कई, जंहिंमें महरुलनिसा लाड़िक बि शामिल हुई। मारवी जे 3 आलमी लतीफ़ कॉन्फ्रेंस में उन शिरकत कई, संदसि साथ ऐं सहकार रहियो। तहक़ीक़ी मक़ाला बि पढ़िया त मुशाइरो बि सुहिणे नमूने मारवी जो कंडक्ट कयो। 6 आलमी लतीफ़ सेमिनार में पंहिंजी धीअ सां गॾु उन शिरकत कई, जंहिं सिंधी लोकगीत ते नृत्य पेश करे सभिनी जूं दिलियूं जीतियूं। महरुलनिसा लाड़िक शाह जी शाइरीअ ते पंहिंजा आलमाना वीचार पेश कंदे शाह साईं जे सूर में ससुईअ जे ॾुख ॾोलावनि जो ज़िक्र कंदे सुहिणे नमूने तजियो कयो। हिंद जे सफ़र ते सफ़रनामो बि लिखियो न, कुझु यादगार तस्वीरूं शामिल कयूं आहिनि। कॉन्फ्रेंसिस दौरान उन जे पुॼाणीअ ते आगरे जो बि सैरो सफ़र कयोसीं। शाइरीअ जी किताब रंगनि जा उजागा ते संदसि ख़्वाहिश हुई त लिखा। मूं संदसि शाइरी ते पंहिंजा तासरात खेसि लिखी ॾिना से हुन पंहिंजे किताब में बैक कवर ते जेके आहिनि से उहे मुंहिंजा तासरात ॾिना आहिनि। मुहाग इन किताब जो शाइर आसी ज़मीनी लिखियो आहे ऐं 2 अखर अमीन लाखे लिखिया आहिनि। रंगनि जा ओजागा मां पंहिंजा कुझु तासरात वंडीदे महरुलनिसा लाड़िक जा शाह जी शाइरी ते इज़ारियल वीचार नओं न्यापो में अव्हां सां शेयर करे रही आहियां। महरू जी शाइरी में मिटीअ जी ख़ुशबू ऐं निज सिंधी लफ़्ज़नि जो मेल इन जी सूंहं ऐं सोभिया वधाए थो। लोड वण में, घुघ अंधेरो ऐं ॿिया केतिरा अहिड़ा लफ़्ज़ मिलंदा संदसि मुशाहिदो ऐं तख़लीक़ी बेदारी ऐं फ़नी ऐं तकनीकी लिहाज़ खां बि हुन सुहिणे नमूने निभायो आहे। महरुलनिसा जी शाइरीअ मां कुझु वंडींदसि अव्हां सां ऐं हिन सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। उहा फरमाए थी, सफ़र आ रुगो बस सफ़र ज़िंदगी, सफ़र आ रुगो बस सफ़र ज़िंदगी, चिरो जंहिंजो कोन्हे बहिर ज़िंदगी, हुई ॼण त का ॻोठ जी छोकिरी, मुंझी पई अची आ शहर ज़िंदगी। या ॿिए में फरमाए थी शेर में, न मस्जिद में न मंदर में मिले थो, न मस्जिद में न मंदर में मिले थो, ख़ुदा आदम जे अंदर मिले थो। हिकु ॿियो शेर बि अव्हां सां वंडणु चाहींदसि। उहा फरमाए थी, वॾीअ कुर्सीअ ते नंढड़ी सोच वारो, वॾीअ कुर्सीअ ते नंढड़ी सोच वारो, सभिनीनि खे बॉस दफ़्तर में मिले थो, सभिनीनि खे बॉस दफ़्तर में मिले थो। तेजी भोजवाणी ऐं सपना रायसिंघाणी जे कलाम सां प्रोग्राम खे अलविदा कंदसि। मां अव्हां खां ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त वठी रही आहियां। अव्हां महरुलनिसा लाड़िक जा आलमाना वीचार माणियो। मोकिलाणी नाही सदाईं गॾु। न थी चुको त हाणे वेही छा कंदीअं? उते पंध खे ताण इहो सोचे चवे थी त आतण ओरहांगे विया करे कमीनी कीअं, हाणे घुर्जे हीअं त ॾिजे बाहि बंबोर खे। माउ ऐं सरतियुनि खां मोकिलाए थी, सरतियूं चवनिसि थियूं त असीं तोसां गॾु हलंदियूंसीं, पर खेसि ख़बर आहे त अॻियां रुगो रुञ आहे, को ख़ुशगवार सफ़र त कोन आहे, सिर्फ़ सूरनि जो सफ़र आहे। तंहिं करे उन्हनि खे हलण खां मने करे थी ऐं चवे थी त सरतियूं सॼी सुञ मतां का मूंसां हले, पाणी नाहे पंध घणो अॻियां राव रुगी रुञ, मचण मरे उञ का ॾे पारा तो पिन खे। ईअं चई बंबोर खे अलविदा कयई ऐं मंज़िल ॾे रवानी थी ऐं उतां जहद जो मुसलसल सफ़र शुरू थिए थो। ससु जे हिन ॾुखे सफ़र में मुंहिंजे पंहिंजे एनालाइसिस मुताबिक़ 3 वॾा दुश्मन आहिनि जिन सां हिनखे जंग करणी आहे। नंबर पहिरियों ॾेर यानी अफ़रादी कुवत,
नंबर 2 डूंगर यानी समाजी मसइला। नंबर 3 ॾाघा यानी आमदरफ़ती मसइला। औरत लाइ शादी खां पोइ साहुरनि में ॾेरनि जे रूप में भाउ जहिड़ो अज़ीम ऐं तहफ़ुज़ वारो रिश्तो हूंदो आहे ॾेर, पर ससु जा ॾेर दुश्मन थी पिया। जिन सांस दगा कई ऐं उहा वॾी ताक़तवर अफ़रादी क़ुवत हुई जंहिं लाइ उन मयार जी सघ समेटे खेसि मुक़ाबिलो करणो पियो। ॾेरनि जो तइदाद वधीक ऐं ॿिया बि दोस्त। वॾी ॻाल्हि त असुल मिल्कियत यानी पुनो बि उन्हनि वटि क़ैद, जंहिं करे उन्हनि जी सघ ॿीणी थी पई हुई ऐं ससु हिकु त अकेली नाज़ुक औरत, ॿियो त ॾेरनि संदसि हींअरो ॾंदड़ पाड़ जीअं छिके वरितो हो। तसवुर करियो त कीअं दिलि ॿधी हूंदाई। हालांकि हुन ॾेरनि जूं ॾाढियूं ख़ातिरदारियूं ऐं ख़िदमतूं कयूं हुयूं। पंहिंजो को भाउ कोन हुयुसि जंहिं करे खेनि ॿीणी मोहबत ॾिनी हुआई, पर खेसि ख़बर कान हुई त के उहे ई ॾेर खेसि ॾुहाक ॾींदा। हुन मथन एतबार कयो हो। हक़ीक़त में संदसि मन साफ़ हो ऐं हूअं बि ॿियनि जी नियत ते अजायो शक करणु गुनाह आहे। इहो शायदि सिंध जे सरज़मीन ऐं पाणीअ जो असरु आहे त असीं दिलि ऐं नियत जा उजरा माण्हू हिकदमि कंहिं धारे ते एतबार करे वेहंदा आहियूं। ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं तरा निकिरणु शुरू थींदा आहिनि। इहो ई हाल ससुई जो हो। हूअ बि एतबार में पुरजी वई। धारियुनि सां संग करण ते पछताए थी ऐं पंहिंजे तन्हाईअ ते तरस अचेसि थो। सिरजी तां सूर सामाई तां सुख विया, इहे ॿई पूर मूं निमाणीअ नसीब थिया। परदेसी सेण करण ते अफ़सोस थी करे। पुनूअ जे भाउरनि जेका ज़्यादती कई उहा बि महज़ ज़ात जी नंढ वॾाईअ जे ख़्याल खां। जेकॾहिं सूर सिक जो समर आहिनि त उहे बि ससुई खे प्यारा आहिनि। उन जे बावजूद हूअ ॾेरनि जी का शिकायत कोन थी करे, पर ईअं चवे थी त ॼाणी सुञाणी मूंखे छॾे हलिया। आउं कीअं छॾियां पंहिंजो अधियूं आरियाणी, भरियम जो पाणी सो केचिन कम न आयो। उते संदसि किरदार वाखो थिए थो त इंसान कॾहिं भी हिमत न हारे, ग़फ़लत न करे, इहो न सोचे त साम्हूं घणा आहिनि, आउं कीअं मुक़ाबिलो करे सघंदुसि। पर दिलि जे अज़्म खे पुख़्तो रखणु घुर्जे ऐं धारियुनि ते हद खां वधीक भरवसो न कजे, न त ससुई वांगुरु तकलीफ़ुनि में अची वेंदासीं। ससु जा ॿियो नंबर दुश्मन डूंगर आहिनि, जेके दहशत जी अलामत सम्झा वञनि था। हक़ीक़त में उहे असांजा परबत जेॾा मुआशरती मसइला आहिनि, जेके असांजे तरक़ी जी राह में रुकावट बणियल आहिनि। पब जबल जेॾा बेरोज़गारी, बुख ऐं बदहाली ऐं जहालत जा मसइला चौधारी फिरिया बीठा आहिनि। हाणे जबल वांगुरु समाजी मसइलनि खे मुंहुं ॾियणो आहे। पर्बत जहिड़नि शयुनि खे ॾिसी इंसान जो ॾील ॾकी वञे थो। चङो भलो माण्हू हिकु जबल खे पार करण लाइ तयारु कोन्हे, पर नाज़ुक ससुई इहे हैबतनाक जबल पंहिंजे अज़्म ऐं इरादे जी कुवत सां पार करे थी। रस्तो अड़ांगो आहे, वस वणकार पब जबल बंभोर खां 40 किलोमीटर में कोहन जे मुफ़ासिले ते आहे ऐं उन जो पबूणी नाको लंघे हाड़े जबल वटि फोड़ नदीअ ताईं पहुचे थी। सोचण जी ॻाल्हि आहे त हसीन जमील नाज़ुक ससुई जंहिंजा मखमल जहिड़ा पेर पथरनि में पिथूं थी पिया, पर डूंगर खां कान ॾिनी। रस्ते जे नांगनि भलाउनि झंगली जानवरनि खां बि न ॾिनी। बरपटन में अकेली हलंदी रही। हिकु त दर्दनि जी मारी, ॿियो कमज़ोर औरत, टियों तनहा कशाला कढियाई। इहा जुहद मुसलसल मंज़िल माण्हुनि लाइ कयाई। किथे बि साही नथी पटे, छो त हू सिर्फ़ु उठनि जे पेरनि जे निशान ते रस्तो वठी वञे थी ऐं इन करे सोचे थी त जेकॾहिं साही पटियमि त राति थी वेंदी ऐं पीरीअ जे ॻोल्हण जा निशान नज़र कोन ईंदा ऐं आउं काफ़िले वारनि खां वधीक पुठिते रहिजी वेंदसि। ऐं अगरि इहो फ़र्क़ु गैप पइजी वियो त वधीक ॾुखी थी पवंदुसि। तॾहिं त छा साईं चवे थो, ततीअ थधीअ कान्हे वेल वेहण जी, मतां थिए ऊंदा पेर न लही पीरीअ जो। यानी मंज़िल माण्हुनि लाइ मुसलसल जदोजहद कंदो रह। हिते जबल ऐं डूंगर जहिड़नि समाजी मसइलनि सां टकराइण जो हौसलो नज़र अचे थो। प्यार जी ताक़त सां हूअ उन्हनि मुसीबतुनि खे मुंहुं ॾियण जो आज़म रखे थी। मंज़िल ॾे काहींदी वञे ऐं राह में ईंदड़ हर मुश्किल जो मुक़ाबिलो करे थी। संदसि इन हिमत सबबि लतीफ़ साईं खेसि मुतहरिक किरदार तौरु असांजे आॾो पेश कयो आहे। थक खे अहमियत कान थी ॾिए। मंज़िल जी महराज माण्हुनि लाइ हीअं चवे थी त मंझां मुंहिंजे रूह जे वञे साॼन विसरी, त मर लॻे लूह थर बाबियो थी मरां।
ससी जा 2 नंबर वॾा दुश्मन ॾाघा आहिनि जिन खे आउं आम दरफ़त जो मज़बूत वसीलो चवंदी हुअसि, छो त हुननि जी रफ़्तार बि तेज़ हुई ऐं रस्तनि जा वाक़िफ़ बि हुआ। उन्हनि जे मुक़ाबले में ससी हिकु त पैदल सफ़र करे रही हुई, ॿियो रस्तनि खां अणॼाण हुई। ॾाघनि बि साणसि वफ़ा न कई, हालांकि ॾाढी मोहबत सां चंदन चाढ़ियो हुई। उन्हनि खे पुनुआ खे अगवा करण में ॾेरनि जी मदद कयाऊं। जेकॾहिं हू सचाई कनि हा त ही विछोड़ो की न थिए हा। दर्दनि जे हिन रिश्ते में हू करहनि ते ॾाढो ॾुख करे थी, पर हाणे हू ज़ईफ़ औरत ताक़तवर ॾागनि जे रफ़्तार सां मुक़ाबले लाइ तयारु आहे। सोचण जी ॻाल्हि आहे त किथे करहनि जी रफ़्तार ऐं किथे नाज़ुक औरत जी रफ़्तार, पर असुल शइ आहे मज़बूत इरादा। मंज़िल माण्हुनि जो मक़सदु तकड़ा कदम खणे थी ऐं कोशिश करे थी त जल्द खां जल्द पुनो ताईं पहुचे। अहिड़े कठिन सफ़र में बि हूअ उठनि लाइ बददुआ कान थी ॾे ऐं चवे थी, जॾहिं जित लियो तिन उठनि घोरी आहियां। ससी जे नाज़ुक हुअण बावजूदि सख़्त ऐं ताक़तवर शयुनि सां मुक़ाबिलो करणु असां लाइ हिकु मिसाल आहे। ससु जी जदोजहद मां दर्स हासिल करे असां मांझांद जो मार्ग संवारे सघूं था ऐं क़ौमी शऊर पिणु बेदार करे सघूं था। जदोजहद कंदड़नि खे दुनिया जूं के बि रुकावटूं रोके कोन सघंदियूं, छो त उहे हक़ ते हूंदा आहिनि। शाह जे दौर वारा समूरा हालात अॼु बि मौजूदु आहिनि, साॻिया मारी साॻिया शिकारी, पर जेकॾहिं ससु जे वरतल ॾस ते हलणो पवंदो त मंज़िल ज़रूर मिलंदी। ही दुनिया आराम करण जी जाइ न आहे। दुनिया में मंज़िल उन्हनि खे मिली जिन खे कामिल रहनुमा नसीब थियो। भटकण खां बचण लाइ कंहिं ॾाहे रहबर जी ज़रूरत हूंदी आहे, कंहिं ॾाहे रहबर जो हथ झलणु ज़रूरी हूंदो आहे। असांखे त कामिल रहबर ॻोल्हण जी का ज़रूरत ई कोन्हे, हू त असांजे विच में मौजूदु आहे। शर्त आहे त नेक नियती सां उनजो हथ मज़बूती सां झलियूं, भिटाई जे ॾसियल वाट ते हलूं। ससु जहिड़ी मुसलसिल जदोजहद कयूं त शायदि ईअं असां बेयारो मददगार न थी सघंदासूं, साॻियो जमाल ऐं साॻी मंज़िल वरी हासिल करे सघूं था। शाह साईं चवे थो त ज़िंदगी मक़ामे जुंबश आहे ऐं सुस्ती हलाकत जो मक़ाम आहे। जीअं जबल मारे जख जो आॾो आरे चनखे, तोड़े लकनि लख तब सभु लॻंदे सिक से। असां 21वीं सदी में जी रहिया आहियूं। असांखे पाण में इतिहाद पैदा करणो आहे ऐं अहिड़ी सलाहियत पैदा करणी आहे जीअं असर जदीद जे तरक़ी याफ़्ता तहरीकुनि ऐं नज़रियनि मुताबिक़ हली सघूं। उन लाइ शाह जे पैगाम ते अमल करणो पवंदो। जीअं लतीफ़ जीअं सिंध जी ॿोली।
जी।